बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सुब्हु बदा मिन तलअतिही वल्लैलु दजा मिन वफ़रतिही। है नूरे साहर चेहरे से तेरे और शब की रौनक जुल्फों से। अल्लाहु अल्लाहु अल्लाहु। खिताब जो खाने मां मेरा ताखिर हजरत मौलाना रहीम बख्श साहब सुमरो शिकारपुर वाले के दावत दींदुम त मौलाना रहीम बख्श साहब खिताब फरमाई दोस्त वेहन इंशाअल्लाह मौलाना जो खिताब तमाम बेहतरीन अंदाज में हजरत कुरान के इंशाअल्लाह थींदो। रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल-मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बियल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। दिल की मोहब्बत सा करो या नहीं दो तो
या नबी से सा मोहब्बत ना है जैसी मोहब्बत है वो बुलंद आवाज से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे भाइयों अजीजों दोस्तों ऐं बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम मां सूरत तौबा जूं आख़िरी आयतूं मां ॾियारो तिलावत कयूं अथनि। उन्हीं अल्लाह जे कलाम मां चंद आयतूं तव्हां जे आॾो तिलावत कयूं अथमि जो जेको रहमत जो समंदर आहे। ॾाढियुनि चयो सुभान अल्लाह। उन्हीं अल्लाह जे कलाम मां चंद आयतूं तव्हां जे आॾो तिलावत कयूं अथमि जो जेको क़ुरान सारो नूर आहे। सिज जो नूर कहिड़ो, बिजलीअ जो नूर कहिड़ो, चंड में अहिड़ी चांडाण काथे आ जो जहिड़ी क़ुरान में नूरानत आ। बल्ब ॿरी पए त कमरो रोशन थिए, रात ॿरी पए त हाल रोशन थिए। सबूरा जो हीअ नूरानत क़बर में अचे त क़बर रोशन बणिजी वञे। बैतनो कसीदनो रुबाइन वारो वाइज मां वटि न आहे। जेतिरो वक़्तु किन अल्लाह जे क़ुरान खां ॿाहिरि न वेंदुमि छो त ईमान जो इलाज क़ुरान आहे। उहो क़ुरान मजीद मदरसे में पढ़जी रहियो आहे जंहिंखे सिद्दीक़ अकबर दुकान ते पढ़ियो आहे, जंहिंखे सोणे उमर भेण खां ॿुधी पढ़ियो आहे, जंहिंखे सोणे उस्मान शहादत जे तइम ते पढ़ियो आहे, जंहिंखे सोणे अली घोड़े ते पढ़ियो आहे, जंहिं क़ुरान खे अम्मा ख़ातून जन्नत चकी हलाईंदे पढ़ियो आहे, जंहिं क़ुरान खे इमाम हुसैन करबला जे मैदान में पढ़ियो आहे, जंहिं क़ुरान मजीद खे मके मदीने जे जबलनि में आमना जे लाल पढ़ियो आहे, जो जंहिं क़ुरान खे रब जे ज़ात पाण ई पढ़ियो आहे। क़ुरान पढ़ण वारी अल्लाह जी ज़ात ॿुधो कंहिं क़ुरान जो मलाइकनि ॿुधो। एॾो मज़ो आहे क़ुरान में जंहिंखे रब पाण पढ़ियो आहे। रब क़ुरान पढ़ियो त सही, पर आमना जे लाल खे चई त तूं क़ुरान पढ़ त मां रब तुंहिंजो ॿुधां क़ुरान। या अय्युहल मुज़्ज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला कलीलन निस्वहु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। ॾाढियुनि चयो सुभान अल्लाह। ओ गालिय कमली वारा जवान सब चो सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा रबी मोहम्मद करीम नबीअनि जा सरदार, नबीअनि जा पगदार, यतीमनि जा यार, ग़रीबनि जा हमदर्द, परावनि खे पंहिंजे बणाइण वारा मुंहिंजा मोहम्मद करीम। तोखे निंड काथे करणी आहे? जे अध रात निंड करें त अध रात जाग, जे टे सां निंड करें त चौथी पती जाग। से मां छा कयां? चई तूं क़ुरान पढ़।